हाफिज़ ज़ुल्फ़िकार अली नक्शबंदी ख़ुतबा दे फ़कीर में हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे। हिकिड़ो सोनारो हुयो हिन दौर जो 25 साल हुन जी घरवारी पर्दे में रही। ॾेर खां पर्दो, भेण जे मुड़स भेणीअ खां पर्दो, सौट मासा त मारोट फुफाट खां पर्दो। हिकु दफ़े दरवाज़े जे ॿाहिरां मज़दूर जेको पाणीअ जी खली भरे ॾींदो आहे, उन पाक दामन औरत पंहिंजो हथ ॿाहिरि कढी करे उन मज़दूर खां पाणीअ जी खली जो वरिती त उन मज़दूर खे एॾी ज़रूरत थी जो उन माई जे हथ खे पकड़े करे ज़ोर सां दॿायईंसि। ग़लति इरादे सां सोनारे जे घरवारी जे पेरनि जे हेठों ज़मीन निकिरी वई। रोई अचे मुसले ते वेठी आहे, अल्लाह कहिड़ी मूंखां ग़लती थी वई आहे, कहिड़ो मूंखां गुनाह थी वियो आहे जो मज़दूर खे एॾी ज़रूरत थी आहे जो मुंहिंजे हथ खे पकड़ियो अथई। शाम जो हुन जो मुड़ुसु सोनारो जो आयो, ॾिठई त मुंहिंजी घरवारी रोए थी पई। फलाणे जी मां ख़ैर ताए रोई थी। चई ख़ैर छाजो, अॼु हिन मज़दूर खे एॾी ज़रूरत थी आहे, मां पाणीअ जी खली वरितीमांसि त मुंहिंजे हथ खे पकड़ियईं, ज़ोर सां दॿायईं। सोनारे जे अखियुनि मां पाणी वही आयो। रोई करे चई ग़लती तुंहिंजी न आहे, ग़लती मुंहिंजी आहे। मंज़ना ज़ुनिय बेअलिहा, अॼु मुंहिंजे दुकान ते हिकिड़ी औरत आई, मां बि हुन जे हथ खे पकड़े करे ज़ोर सां दॿायो। रब थॾे ते मूंखां बदिलो वरितो, थॾे ते बदिलो वरितो ईंदो। हिकिड़ो बादशाह हुयो, हुनखे इहा हदीस सम्झ में न पई अचे। मंज़ना ज़ुनिय बेअलिहा, अलाए सची आहे अलाए कूड़ी। हिकु दफ़े पंहिंजी घरवारी पंहिंजी न्याणीअ खे तजुर्बे ख़ातिर चई त बाज़ार जो चकर ॾेई अचो। उन जी घरवारी ऐं न्याणी बाज़ार में घुमी आयूं। जेको बि हिननि खे ॾिसे पियो शर्म मां कंदो हेठि पियो करे। पर जरमल हवेली जे दरवाज़े ते पहुतियूं त बादशाह जो नौकर ऐं ग़ुलाम हुन ईअं सम्झो त शायदि बानी आहे। अॻे बानियुनि जो मुंहुं उघाड़ो, बानियुनि जो आज़ाद औरत जो मुंहुं ढकियल हूंदो, बानीअ जो मुंहुं उघाड़ो। हुन सम्झो त शायदि बानी आहे। डोड़ी वञी हुन बादशाह जी न्याणीअ खे बोसो ॾेई भॼी हलियो हुयो। घरवारी बादशाह खे सॼो हवाल ॾिनो। बाज़ार में केर बि असांजे निहारे कोन पियो। सभिनी जूं शर्म मां नज़रूं हेठि हुयूं। पर दर ते जरमल पहुतियूंसीं त तुंहिंजे ग़ुलाम, तुंहिंजे नौकर, तुंहिंजे न्याणीअ खे बोसो ॾेई भॼी हलियो हुयो त बादशाह जे अखियुनि में पाणी वही आयो। रोई करे चई मंज़ना ज़ुनिय बेअलिहा, इन जो ॾोह कोन्हे, ॾोह मुंहिंजो आहे। मां बि जवानीअ में हिकिड़ी औरत हुई, उनखे ईअं अचानक भॼी बोसो ॾेई भॼी हलियो हुयोसि। मां तौबा न कई, सालनि खां पोइ रब मूंखां बदिलो वरितो आहे। मंज़ना ज़ुनिय बेअलिहा, कर्ज़ पुराणा न थींदव। सोनारे पंहिंजी घरवारी खे चयो ॾोह मुंहिंजो आहे, मां तौबा थो कयां, मां शर्मिंदा हा। ॿिए ॾींहं ते उहो साॻियो मज़दूर दरवाज़े ते आयो। रोई करे चयो अम्मा कल्ह मूंखां ग़लती थी वई, अम्मा कल्ह शैतान मूंखे बरगिलायो, मां शर्मिंदा आहियां, मां रब खां बि माफ़ी थो वठां, अम्मा तूं बि मूंखे माफ़ कर। उलमा फरमाइनि था तव्हां तौबा कंदो त ॿिया बि तौबा कंदा, तव्हां शर्मिंदा थींदो त ॿिया बि शर्मिंदा थींदा। जेकॾहिं तव्हां तौबा न कंदो, तव्हां पराइनि न्याणियुनि सां, पराइनि भेनरुनि सां कलाकनि जा कलाक पेके ते ॻाल्हाईंदो त तव्हांजे न्याणियुनि ऐं भेनरुनि सां ॿिया ॻाल्हाईंदा। मंज़ना ज़ुनिय बेअलिहा, दुनिया में बदिलो वरितो ईंदो ऐं आख़िरत जी ख्वारी त आहे ई आहे। क़यामत जो ॾींहुं थींदो पीउ खे पुटनि जी